अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं बेशक असां हिन क़ुरान में इंसाननि लाइ हर तरह जा मिसाल खोले खोले बयान कया आहिनि, पर तंहिं हूंदे बि इंसान सभिनी शयुनि खां वधीक झगड़ालू आहे ऐं पाण खे ॾाढो अक़लमंद ऐं रोशन ख़्याल सम्झी उल्टो झगड़ो ऐं बहस करण लॻो। ऐं जॾहिं माण्हुनि वटि असांजी तरफ़ खां हिदायत आई तॾहिं उन्हनि खे ईमान आणण ऐं पंहिंजे पालणहार खां बख़्शिश तलब करण खां कहिड़ी ॻाल्हि रोकियो? छा रुगो हिन ॻाल्हि रोकियो त उन्हनि सां बि अॻियुनि क़ौमुनि जहिड़ो मामिलो थिए या अज़ाब इलाही सदन अॻियां अची बीहे या कड़के? ऐं असां त रसूल मोकिलींदा ई रुगो उन ई करे आहियूं त जीअं ईमान वारनि खे ख़ुशख़बरी ॾियनि ऐं गुनाहगारनि खे अज़ाब इलाही खां ख़बरदार कनि। ऐं जिन कुफ्र कयो आहे उहे कूड़ ज़रिए झगड़ो कनि था ऐं बातिल सां हक़ खे थेड़ण घुरनि था, यानी कूड़नि ऐं बेबुनियाद ॻाल्हियुनि ऐं मंतकिन ऐं अजायन बहसनि सां हक़ खे दॿाइण ऐं माण्हुनि खे गुमराह करण घुरनि था। ऐं मुंहिंजी आयतुनि या निशानियुनि ऐं उन्हनि तंबीहनि खे जेकी खेनि कयूं हुयूं तिन खे उन्हनि माण्हुनि मज़ाक ऐं ठठोली करे वरितो आहे। भला ॿुधायो त सही उन शख़्स खां वधीक ज़ालिम ॿियो केरु थी सघे थो जंहिंखे संदसि पालणहार जे आयतुनि यानी निशानियुनि सां नसीहत कई वञे त उन्हनि खां मुंहुं मोड़े ऐं जेकी कुझु संदसि हथनि अॻिते मोकिलियो आहे उन जे अंजाम खे विसारे छॾे। जेके माण्हू अहिड़ी रविश इख्तियार कनि था त पोइ बेशक असां उन्हनि जे दिलनि ते पर्दा विझी छॾिया आहिनि त हिन क़ुरान खे सम्झी ई न सघनि ऐं संदन कननि में ॿोड़ाइप ॻेराण विझी छॾी। पोइ तूं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी खेनि केतिरो बि हिदायत जी राह ॾांहुं सॾी त बि उहे हरगिज़ हिदायत वारा न थींदा। पर पोइ बि ए ॾिसण वारा ॾिस त तुंहिंजो पालणहार बेहद बख़्शणहार ऐं ॾाढो बाज़ारो आहे। उहो जेकॾहिं उन्हनि जे कयल करतूतनि ते खेनि पकड़ घुरे हा त अथनि जल्द अज़ाब मोकिले हा, पर मोहलत ॾियण उन जी सुन्नत आहे ऐं उन्हनि लाइ वाइदे जो वक़्तु मुक़ररु आहे। ऐं जॾहिं उहो वक़्तु अची वियो त पोइ उन खां भॼण जी हरगिज़ का पनाहगाह न लहंदा। ऐं उहे आद समूद शुएब ऐं लूत जा नास थियल ॻोठ तव्हां न ॾिठा आहिनि। जॾहिं उन्हनि ज़ुल्म कयो त असां उन्हनि खे हलाक यानी तबाह बर्बाद करे छॾियो ऐं उन्हनि जी हलाक करण जो वक़्तु असां मुक़ररु करे छॾियो हो। ऐं जॾहिं उहो वक़्तु अची वियो त को बि बची न सघियो